नाज़रीन, तहरीक इंसाफ़ तरफ़ां वफ़ाक़ ऐं पंजाब में MWM सां गॾिजी हुकूमत ठाहिण जो ऐलान कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। PTI बानी KP में जमात इस्लामी सां गॾिजी हुकूमत ठाहिण जो फ़ैसिलो कयो आहे। तहरीक इंसाफ़ बानी PTI बानी अली अमीन गंडापुर खे KP जो वॾो वज़ीर नामज़द करे छॾियो आहे। PTI अॻवान रऊफ़ हसन जो चवणु आहे त PTI बानी वफ़ाक़ ऐं पंजाब में MWM सां इत्तिहाद जी मंज़ूरी ॾिनी आहे। संदसि चवणु हो त पंजाब में हुकूमत ठाहिण जे लाइ जमात इस्लामी सां इत्तिहाद कयो वेंदो। नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। तहरीक इंसाफ़ तरफ़ां वफ़ाक़ ऐं पंजाब में MWM सां गॾिजी हुकूमत ठाहिण जो ऐलान कयो वियो आहे। PTI बानी KP में जमात इस्लामी सां गॾिजी हुकूमत ठाहिण जो फ़ैसिलो कयो आहे। तहरीक इंसाफ़ बानी PTI बानी अली अमीन गंडापुर खे KP जो वॾो वज़ीर नामज़द करे छॾियो आहे। PTI अॻवान रऊफ़ हसन जो चवणु आहे त PTI बानी वफ़ाक़ ऐं पंजाब में MWM सां इत्तिहाद जी मंज़ूरी ॾिनी आहे। संदसि चवणु हो त पंजाब में हुकूमत ठाहिण लाइ जमात इस्लामी सां इत्तिहाद कयो वेंदो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ़ तरफ़ां वफ़ाक़ ऐं पंजाब में MWM सां गॾिजी हुकूमत ठाहिण जो ऐलान कयो वियो आहे। तहरीक इंसाफ़ तरफ़ां वफ़ाक़ ऐं पंजाब में MWM सां गॾिजी हुकूमत ठाहिण जो ऐलान कयो वियो आहे। PTI बानी KP में जमात इस्लामी सां गॾिजी हुकूमत ठाहिण जो फ़ैसिलो कयो आहे। तहरीक इंसाफ़ बानी PTI बानी अली अमीन गंडापुर खे KP जो वॾो वज़ीर नामज़द करे छॾियो आहे। अवां खे आगाह कंदा हलूं। PTI अॻवान रऊफ़ हसन जो चवणु आहे त PTI बानी वफ़ाक़ ऐं पंजाब में MWM सां इत्तिहाद जी मंज़ूरी ॾिनी आहे। संदसि चवणु हो त पंजाब में हुकूमत ठाहिण जे लाइ जमात इस्लामी सां इत्तिहाद कयो वेंदो। अहम ख़बर अवां सां नाज़रीन शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ़ तरफ़ां वफ़ाक़ ऐं पंजाब में MWM सां गॾिजी हुकूमत ठाहिण जो ऐलान कयो वियो आहे। PTI बानी KP में जमात इस्लामी सां गॾिजी हुकूमत ठाहिण जो फ़ैसिलो कयो आहे।